अधी भेण भाउ जी ख़ुशी में ॾाढो ख़ुशि थींदी आहे। अधी भेण जेका बि आहे न, तव्हां नंढा ॿार ॾिसो पाण में भेण भाउ जो किसो ॿुधायो त तव्हांखे ॿुधो, तव्हां इहो आज़माए बि ॾिसो, मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। जेके मां तव्हांखे लेक्चर ॾींदो आहियां इहे न तव्हांखे लेक्चर हाउस में मिलंदा, न ई वरी तव्हांखे यूनिवर्सिटियुनि हॉस्टल में मिलंदा, न ई वरी तव्हांखे क्लासनि में कोई तव्हांखे उस्ताद ॾींदा। हीउ लेक्चर जेको तव्हांखे मां ॾियां थो ऐं हक़ी ऐं सचो हूंदो आहे, जेको तव्हांजे फ़ाइदे जे लाइ हूंदो आहे। रब लाल बि तव्हांखे सलामत शाद आबाद रखे। हेॾे ॾिस पुटु, हेॾे भेण भाउ ॿई नंढा न मासूम न। हाणे भाउ खे तूं रांदीको वठी ॾे, भाउ खे नंढे खे रांदीको वठी ॾे, उहो घर में अंदरि ईंदो, भेण घणा टिप ॾींदी, ख़ुशि थींदी, एॾो ख़ुशि थींदी, एॾो ख़ुशि थींदी। त आख़िर सां आज़मायो न, तव्हां ॾिसो एॾो ख़ुशि थींदो जो तूं उन्हनि जी ख़ुशी में बि ॾिसी तूं चहिरे ते मुस्कुराहट आणींदे। हाणे भेण खे मिलंदो कुझु बि कोन, रांदीको मिलंदो कुझु बि कोन हुनखे, बहरहाल पोइ बि हुन भाउ जे रांदीके खे हथ में ॾिसी ख़ुशि थींदी आहे। हा, वरी इहो ई भाउ ॿार वरी हुनखे ॿीहर मोकिलियोसि, वञ बिस्कुट हथ में ॾिस। हाणे भेण बिस्कुट जे लाइ खणी न ईंदो त बिस्कुट खे बि ॾिसी उहो ख़ुशि थींदी। वरी उहो भाउ भेण ते अहसासु कहिड़ो कंदो, अधु जो बि अधु बिस्कुट ॾींदसि, माना अधु न ॾींदसि त हिकिड़े खे मां ॿ अधु कया, अधु हिनखे ॾियां अधु मां खावां, न, अधु जो बि अधु ॾींदो भेण खे। फिर बि उहा भेण अधु जे अधु में बि टिप ॾींदी आहे, ख़ुशियूं कंदी आहे। रब ॾिसे थो, मां तव्हां सां जेका ॻाल्हि कयां थो बहरहाल आहे थोरी माना ॻोरी ॻाल्हि, मथां रोअण वियो, रोइजो न, इहो औरतूं वीचारियूं जल्दी रोई पवंदियूं। मुंहिंजी प्यारी भेनरियूं ॻाल्हि ॿुधो, अलाह तव्हांखे इनशा रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांजे अंदर में सुकून पैदा कंदो, अलाह तव्हांजा सुठा नसीब लिखंदो, अलाह तव्हांखे सुठनि घरनि में सुठा रिश्ता अता कंदो। आमीन या रब्बुल अर्शिल अज़ीम, या रब्बुल अर्शिल अज़ीम। जंहिं घर में बालक न्याणी वठी थी, ओ मुंहिंजा मौला मदीने वारे सोने सरकार जी मेहर थी, इहा मदीने जी बलद आहे, बलदुल अमीन आहे मुंहिंजा अलाह। इन धरती तां मां न्याणियुनि जी दुआ थो घुरायां, मुंहिंजा मौला जंहिं घर में बालक न्याणी वठी उन्हनि जा नसीब भला लिख, मुंहिंजा रब पाक उन्हनि जा नसीब भला कर। ॿुध, हाणे इहा ई भेण हुनजे अधु जे अधु बिस्कुट में बि ख़ुशि थींदी, टिप ॾींदी, ऐं उहो भाउ हुन सां वफ़ा इहा कंदो। भेण हमेशह सिखंदी आहे त भाउ जी मुंहिंजे मथां वफ़ा हुजे, पर चई न सघंदी आहे त भाउ मुंहिंजे मथां अलाए छा सम्झे। बहरहाल जॾहिं भेण जी तव्हां डोली घर मां कढंदा आहियो निकाह जे ज़रिए, त वरी उहा भेण हिकिड़ी उमेद लाइ वेंदी आहे त भाइरनि मुंहिंजी घर में बि इज़त न कई त मां पराए घर ते पाणिजी वञा, अलाए छा मूंखे नज़र अंदाज़ कंदा, मूंखे हाणे ॾिठो कंदा, मुंहिंजी सार ई न लहंदा। ख़ुदा जो कसम, न्याणियुनि जी जंहिं परवाह कई आहे उहो पीउ माउ ई आहे, बाक़ी भाइरनि हमेशह पंहिंजी भेनरुनि खे नज़र अंदाज़ कयो आहे। यादि रखो ए इंसानो, जेकॾहिं भेनरुनि खे लावारस करे छॾे था ॾियो त इहे भेनरियूं परावनि घरनि में उथंदे वेंदे पादर खाईंदियूं, उथंदे वेंदे, ख़ुदा जी इज़त जो कसम, उथंदे वेंदे पादर खाईंदियूं। तव्हांजी मोहबत भेण सां सची आहे न, त अॻिले खे बि ख़बर न पवंदी, जंहिं घर में पाणिजी थी वञे उन्हनि खे बि ख़बर पवंदी त न दा हिननि जे घर में हिन छोकिरी जा वारस आहिनि, त हर कोई ख़ौफ़ज़दा थींदो। तकिड़ो हथ भेण ते न खणंदो, तव्हांजी भेण ते तकिड़ो हथ केरु बि हुजे न खणंदो। बहरहाल मूंखे हिन ॻाल्हि जो छा सबबु आहे, सबबु इहो आहे त रब जे वास्ते, अलाह जे रसूल जे वास्ते पंहिंजी भेनरुनि खे नज़र अंदाज़ न कयो, भेनरुनि सां प्यारु कयो, भेनरुनि जी इज़त कयो, उन्हनि जे साम्हूं अदब इख़लाक़ जे तरीक़े पेश अचो। इहे भेनरूं जेकॾहिं अॼु तव्हांजे घर में आहिनि, इहे सुभाणे पराए घर जेको रब्बुल अर्शिल अज़ीम उन्हनि जो नसीब लिखियो आहे, इहे वीचारियूं वेंदियूं। तव्हां घर में पंहिंजी भेनरुनि सां मोहबत कंदो न त इन्हनि खे गैर मर्दनि जी ॻाल्हाइण जी चाहत न थींदी। तव्हांजी भेनरियूं तव्हांजी इज़त जो बि ख़्यालु कंदी, तव्हांजी गैरत जो बि ख़्यालु कंदी। तव्हां भेनरुनि खे नज़र अंदाज़ थी कयो न, तव्हां भेनरुनि खे नज़र अंदाज़ था कयो न, त उहे भेनरियूं वीचारियूं गैर मर्दनि जी मोहबतियूं तलाश कंदियूं त कोई आहे जेको असां सां मोहबत करे। असांखे त भाइरनि मां मोहबत न मिली। बहरहाल अलाह उन न्याणियुनि खे पर्दो ॾिए, अलाह उन न्याणियुनि खे हया ॾिए जेके गैर मर्द सां ॻाल्हाइनि। मुंहिंजी प्यारी भेनरियूं, गैर मर्दनि सां ॻाल्हाइण जी चाहत न रखो, ख़ुदा जो कसम, जेकॾहिं गैर मर्दनि सां ॻाल्हाइण जी चाहत रखो थियूं त पंहिंजे सुकूननि जा जनाज़ा थियूं खणो। अलाह जे रसूल जो बि ईअं सम्झो तव्हांजे साम्हूं मुंहुं फेरिजी वेंदो, रब्बुल अर्शिल अज़ीम जो बि मुंहुं फेरिजी वेंदो। जेकॾहिं तव्हां इहे ग़लति कम करे चुकिया आहियो त अलाह रब्बुल अर्शिल अज़ीम जी बारगाह में अलाह जे आॾो रोई करे बि अलाह खां माफ़ी वठो, ॿीहर वरी उहो कदम न खणो। रब जे वास्ते मुंहिंजी तव्हां भेनरियूं आहे, सभु तव्हांजी इज़त आहे, रब बि तव्हांजी इज़त रखी। अलाह तव्हांखे पर्दे जो हुकुम ॾिनो आहे, पर्दे जो हुकुम ॾिनो आहे त इहो मक़सदु न आहे त अलाह तव्हांजे मथां सख़्ती थो करे, न, कुझु दुनिया में अहिड़ा गंदा कीड़ा बि आहिनि जेके तव्हांखे गंदी नज़र सां ॾिसंदा। रब बि नथो चाहे त तोखे कोई गंदी नज़र सां ॾिसे। अलाह बि ॾिस केॾी तोसां मोहबत थो करे, रब
बि तोखे चाहे थो त तूं पर्दे में हुज, तूं पर्दे में पंहिंजी हिफ़ाज़त रख। बहरहाल इहे मुंहिंजा कुझु अल्फाज़, जेकर इन्हनि में की आज़ारी वारा लफ़्ज़ हुजनि त मां हे अॼु 15 शाबान जी राति आहे, रब्बुल अर्शिल अज़ीम जे वास्ते मूंखे माफ़ु कजो। अगरि जेकॾहिं मूंखां कुझु घटिया क़िस्म जा अल्फाज़ बि निकिता हुजनि सो मूंखे माफ़ु कजो। बहरहाल तव्हां पंहिंजे भेण ॿियनि जी इज़त कयो। इज़त करण जो इहो मक़सदु न आहे त तव्हां उन्हनि खां ख़ौफ़ज़ादा था थियो। इज़त कंदो सो इहे सोचींदा त यार हो मुंहिंजी इज़त था कनि, मां हिननि जी भेनरुनि जी इज़त ज़रूरु रखंदुमि, मां हिन जी भेण जी इज़त ज़रूरु रखंदुमि। जेकॾहिं फिर बि तव्हांजी भेण जी इज़त नथो रखे त तव्हां उनखे ख़बरदारी जो पैगाम ॾियो। हिकु दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो ॾियो। ईअं जल्दी में भेण जे घर खे तोड़ण जे लाइ न निकिरजो। घर बचायो, तोड़ियो न। तोड़ण जो को हल कोन्हे को। घर बचाईंदो त इहो घर हिकु ॾींहुं तव्हांखे बाक़ाइदे वॾो बंगुले वांगुरु नज़र ईंदो।